अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अव्हांखे भली कार चऊं था ऐं समूरे मुल्क ख़ासि तौर ते जेका सिंध जी सूरत हाल आहे बरसाति खां पोइ उहा इंतहाई भयानक आहे। हर तरफ़ जेकॾहिं असीं ॾिसूं था त तबाही वारा मंज़र आहिनि। ॻोठनि जा ॻोठ ऐं शहरनि जा शहर जेके आहिनि उहे पाणी हेठि आहिनि। खोड़ अहिड़ा शहर जेके ॿुॾल आहिनि ऐं ॿिया उहे शहर आहिनि जेके हिन वक़्तु ख़तरे हेठि आहिनि। जेकॾहिं ज़िक्र कयूं वारह जो, नसीराबाद जो, त उन्हनि जे लाइ अलर्ट जारी कयो वियो आहे। ऐं हींअर जॾहिं पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया था सो उतां इहे इतला आहिनि त उते लॾ पलाण जो सिलसिलो हले पियो। साॻी सूरत हाल झांगारा ऐं बाजारा जी आहे। मंचर ढंढ जी लेवल तमामु घणी वधी वई आहे ऐं उन्हनि शहरनि में जेको आहे उहो पाणी दाख़िल थी रहियो आहे। मेहड़ जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि ॿोल कयूं त ॻाल्हियूं इहे थियूं पियूं त केन शाह ॿुॾी वियो, पर मेहड़ ऐं जोही खे उतां जे रहवासियुनि जेको आहे बंदि वग़ैरह ॿधी करे बचाए वरितो आहे। पर जेका ताज़ी सूरत हाल आहे उहा इहा आहे त उन्हनि बंदनि ते पाणी जो तमामु घणो प्रेशर आहे, छाकाणि त मथां खां पाणी तमामु घणी तादाद में वॾी लेवल में अचे पियो। सो इहे जेके बंदि आहिनि उन्हनि ते बि तमामु घणो प्रेशर आहे। सो ख़ुदा न ख़ास्ता मेहड़ ऐं उन सां गॾु जोही जेके आहिनि उहे बि ख़तरे हेठि आहिनि ऐं उहे शहर बि ॿुॾण जो इम्कानु आहे। असीं दुआ करे सघूं था त उहे शहर महफ़ूज़ रहनि। ईअं जेकॾहिं ॾिसूं जुडो आहे, कोट गुलाम अहमद आहे, ॿिया खोड़ अहिड़ा शहर आहिनि जेके हिन वक़्तु बि पाणी हेठि आहिनि। सो अॼु प्रोग्राम में असीं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि शहरनि खे मां पाणी कीअं निकाल थिए ऐं जेके शहर हींअर ताईं बचियल आहिनि, ख़तरे हेठि आहिनि, उन्हनि खे कीअं महफ़ूज़ बणाए सघिजे थो, उन में छा करणु खपे। ऐं गॾोगॾु जेको सभ खां वधीक बहस थिए पियो 2010 वारी ॿोॾि खां पोइ हींअर ताईं त दरिया जा जेके पुराणा वहिकरा आहिनि उन्हनि खे बहाल कजे ऐं जेके कुदरती लंघ आहिनि जीअं पाणी भाउ आसानी हलियो वञे, घटि खां घटि नुक़सानु थिए। जिते कब्ज़ा आहिनि उहे कब्ज़ा कंहिंजा आहिनि, उहे कब्ज़ा छो न पिया ख़तमु थियनि। 10-11 साल गुज़री चुका आहिनि, उहे कब्ज़ा कीअं ख़तमु थींदा। अॼु प्रोग्राम में उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि सक़ाफ़त ऐं तालीम खाते जा सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह साहिबु। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था मीरपुर ख़ासि डिवीज़न ऐं ख़ासि तौर ते उमरकोट जी छा सूरत हाल आहे, छाकाणि त उते बि हींअर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तमामु घणो पाणी बीठल आहे। उहो पाणी कीअं निकाल थींदो ऐं गॾोगॾु उते जेके बहाली जा कम आहिनि उहे कीअं पिया हलनि, सो उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कयूं था। जी नज़ीर, बरसाति वारी सूरत हाल ते पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। हिन वक़्तु सूबाई वज़ीर आहिनि सैयद सरदार अली शाह साहिबु, उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। उन्हनि सां असीं मीरपुर ख़ासि ऐं ख़ासि तौर ते उमरकोट डिस्ट्रिक्ट में जेका सूरत हाल आहे, बहाली वारा जेके कम आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा असां दौरा बि कया, उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। शाह साहिबु, वरी महिरबानी अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। अव्हां खां सम्झणु चाहींदासीं हिन वक़्तु उमरकोट डिस्ट्रिक्ट जी छा सूरत हाल आहे बरसाति खां पोइ ऐं जेको रिलीफ ऑपरेशन हले पियो थो उन जे हवाले सां जेकॾहिं असांजे ॾिसंदड़नि खे आगाह कयो त। उमरकोट जी नसीब सूरत हाल त उहा ई आहे जेका समूरी सिंध जी सूरत हाल आहे जी, पर उमरकोट थोरो मुख़्तलिफ़ इन करे बि आहे। सूरत हाल हिते क्रिटिकल इन करे बि आहे त 5-6 ज़िलनि जो जेको पाणी अचे थो उहो उमरकोट मां ई गुज़र आहे हुनजो। हितां जो सांगड़, नवाबशाह, नौशेरो फेरोज़, ख़ैरपुर बल्कि सखर ताईं जो पाणी जेको आहे उहो गुज़रणो हितां ई आहे, उमरकोट डिस्ट्रिक्ट मां ई। हाणे असां वटि ऑलरेडी पंहिंजे पाणी जी सूरत हाल इहा आहे त हिते को बि अहिड़ी जॻह ख़ाली कोन्हे जिते पाणी न हुजे ऐं ॻोठ ॿुॾल न हुजनि। असांजी कोशिशि इहा लॻी पई आहे। हाणे कम ॿ आहिनि रिलीफ जे हवाले सां। हिकिड़ो त इहो आहे त जेका बि शइ अचे थी, टेंट आहे या राशन आहे या ॿियो आहे, उहो माण्हुनि ताईं पुॼाइणो आहे। उहा असां पंहिंजे तौर ते लॻा पिया आहियूं। पंहिंजे तौर ते सरकार मुख़ैर हज़रात जेके कुझु बि आहिनि उनखे शामिल करे असां कयूं पिया। ॿियो जेको इम्पोर्टेंट तरीन आहे ॻाल्हि उहा आहे पाणी जे निकाल जी ऐं गुज़रगाहनि जी, कुदरती गुज़रगाहनि जी। उन ते मूं काफ़ी एफर्ट वरिती आहे। ऐं वियो आहियां पाण ढोरे में जेके आहिकिड़ो ढोरो पुराणो क़दीम गुज़रगाह आहे जेको शकूर ढंढ ताईं पाणी खणी वञे थो। उनखे उनमें जेके रुकावटूं हुयूं उहे असां दूर कराइण जी कोशिशि कई आहे। पर अॼु बसि हुआसीं हिते ॿेड़ियुनि में बोट्स में चढ़ी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ताईं विया आहियूं जिते असां ॾिठा आहिनि त लंघ जेके कुदरती आहिनि उहे ख़ाली कराइजनि त पाणी उतां खां निकाल थिए। सो इन ई लॻा पिया आहियूं। ऐं पंहिंजो असांजे ज़िले में कोई 5 लख 5.5 लख जे क़रीब उमरकोट ज़िले जी पंहिंजी पॉपुलेशन जेका आहे उहा डिस्प्लेस थी आहे। ऐं 2-2.5 लख माण्हू ॿियनि ज़िलनि जा उमरकोट जे जेके भिटूं आहिनि जेके बैराज एरिया सां गॾु लॻनि थियूं, ढोरनारे खां वठी नौकोट जे किले ताईं, ऐं उन ते बि माण्हुनि जो वॾो तइदाद 2-2.5-3 लख माण्हुनि जो उहो मौजूदु आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरे तइदाद माण्हुनि जो आहे जो असां वटि नाकाफ़ी आहिनि रिसोर्सिस त उन्हनि सभिनी खे असीं शयूं पुॼाए सघूं। बिल्कुलु, पर कोशिशि कयूं पिया। मुख़ैर माण्हू आहिनि, NGOs आहिनि, इंटरनेशनल इदारा आहिनि, कुझु उहे हाणे अचणु शुरू थिया आहिनि। ऐं जेको कुझु बि आहे पंहिंजे असीं माण्हुनि सां गॾु आहियूं, माण्हुनि खे कोशिशि कयूं पिया त जिते हिते रिलीफ ॾेई सघूं वॾियूं। सही।
तो पानी जो निकाल जे छा सा ॿुधाए पिया त मुख्य मसलो उहो आहे। सो हींअर त उन में के मुश्किलातूं अव्हांखे दरपेश आहिनि छाकाणि इहो तासुर सॼी सिंध में आहे त बासर माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजा कब्ज़ा थियल आहिनि कुदरती लंघनि ते, उन्हनि खे उहो हटाइण में ॾाढी मुश्किलात पई पेश अचे। सो अव्हां वटि बि अहिड़ी सूरत हाल आहे या अव्हांखे लॻे थो त अव्हां उन में कामयाबु थी वेंदा त नेचुरल जेको लंघ आहे? सही था चओ, असां वटि बिल्कुलु रुकावटूं आहिनि। कुझु रुकावटूं असां रिमूव कयूं आहिनि जेके हाकड़े ढोरे मझां। उते कुझु माण्हुनि वाटर कोर्स मुंहिंजे हाकड़े ढोरे जे पेट मझां जेके 10-10 फुट जा बंद ॾेई हुनखे रोके उतां वाटर क्रॉस कराया हुआ, उहे असां उतां खां वञी तोड़िया आहिनि। कुझु ॿियूं अॼु रुकावट हाणे मूं मीटिंग कई इरिगेशन वारनि सां, कुझु ॿिया बि असांजी निशानदेही थी आहे। असीं सुभाणे खां उनजे ख़िलाफ़ ऑपरेशन स्टार्ट थी असीं वेंदासीं, छो त असांजो बुनियादी हक़ आहे। असीं कंहिंखे बि नुक़सानु नथा पुॼाइणु चाहियूं। असीं चऊं था जेका कुदरती सदियुनि खां वठी जेको हिकिड़ो पाणी जो कुदरती लंघ आहे उहो असां रोकियो आहे, तॾहिं असीं ॿुधायूं। हाणे असांखे उहे खोलाइणा आहिनि। हाणे हेठि जेको नवकोट ते तव्हां हेठि वञो था, जिते तव्हांजा 3 ढोरा अची गॾिजनि था, 3 मेन सिंध जा ढोरा हुआ जेके लेफ्ट बैंक जो पाणी खणी ईंदा। हिकिड़ो सूअल ढोरो आहे जेको नौशहरे खां मथां निकिरंदो हो ऐं उहो बि वञी हेठि किरंदो हो 0 पॉइंट ते। ॿियो पुराणो ढोरो आहे जेको मेपो ख़ास खां वञी उहो बि हेठि किरे थो। टियों हाकड़ो आहे ढोरो जेको उतां सखर खां निकिरे थो, नारा केनाल जेको हाणे जेके चऊं था, इहो बि वञी हेठि जेको आहे फर्स्ट रेगुलेटर खां उहो बि उते गॾिजे थो। उतां खां हेठि जेको आहे माण्हुनि आबादियूं करे छॾियूं आहिनि जिते अॻिते रस्तो कोन्हे। जो ही जनरल रियाज दौर में जेका मुसीबत असांजे कंध में जेका LBOD जी शिकिल में हई वई, इन सॼी सिंध जो लोअर सिंध जो जेको आहे सुबेड़ो ॿोड़ियो आहे ऐं उन ई अची सभु माण्हू ॿोड़िया आहिनि। उन्हनि जी फाल्टी डिज़ाइन आहे। उहा 10 फुट नेचुरल जेके गुज़रगाहूं आहिनि उनखां 10 फुट मथे बीठो आहे। हाणे पाणी जेको बि ढोरनि जो अचे थो मुख़्तलिफ़ जेके कुदरती लंघनि जो उन सां टकराइजी वरी वापसि मोटे थो। तॾहिं तव्हांजा जुडो नवकोट ॿिया इहे शहर जेको आहे ॿुॾण जो अंदेशो थियो। जुडो त मुकमिल ॿुॾी वियो हलियो ऐं बदीन जे परे पासे बि हिनखे LBOD खे गारो लॻो। हाणे जेसिताईं हेठि असीं शकूर टंड ताईं जेकॾहिं पाणी जा लंघ न खोलींदासीं ओसि ताईं न वेंदासीं पाणी केॾां निकिरंदो? पाणी घुमी फिरी कॾहिं नसीर खे ॿोड़ींदो, कॾहिं सरदार शाह खे ॿोड़ींदो, कॾहिं ॿिए खे ॿोड़ींदो। पाणी त पाणी आहे। उहो राजस्थानी हिकिड़ो दोहो आहे त राजा जोगी अगन जल, हिकिड़ो राजा ॿियो जोगी थियो बाहि अगन चौथों जल, इनकी उल्टी रीत, इनके पीछे न चलियो इनकी छोटी प्रीत। त पाणी सां दोस्ती करणी पवंदी, पाणी सां दुश्मनी थोड़ी करणी आहे। बिल्कुलु त पाणी खे रस्तो ॾियणो आहे तूं समुंड ताईं हलियो वञे। सो हाणे हुन में असांजी कोशिशि आहे जेतिरो ॾेई सघूं ॾींहं कोशिशि कयूं पिया ऐं वधीक ॾिसजे अला चङी कंदो। सही। ऐं शाह साहिब का मुंहिंजी तारीफ़ कोन्हे पर जेतिरी इन्हनि ते अव्हांजी स्टडी आहे ख़ासि तौर ते दरिया ॿिया मामला तारीख़ी त शायदि ई कंहिंजी हुजे। सो 2010 खां वठी 2022 ताईं बार बार इहो बि सुवाल थिए थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे त मुस्तक़िल अहिड़ो को हल छो कोन थो निकिरे जो जॾहिं इहो पाणी अचे त आसानी सां नेचुरल उनजा लंघ बहाल थियल हुजनि निकिरी वञे। जीअं हिकिड़ी स्टडी पहले त रहीम यार ख़ान ऐं सखर तोड़े रोडी में हिकु जेतिरी बरसाति पई पर उते 12% नुक़सानु थियो आहे, असां वटि 90% थियो आहे, पाणी जा लंघ बंदि आहिनि। त मुस्तक़िल जो हल कहिड़ो आहे अव्हांजी नज़र में त जीअं अहिड़े क़िस्म जी जॾहिं बि वरी ॿोॾ अचे पाण ईअं वेही मातम न कयूं ऐं उहो पाणी निकिरी वञे आसानी सां? नसीब तव्हांखे दिलि जी ॻाल्हि ॿुधायां? जी। ॻाल्हि इहा आहे त हुकूमतूं जेके हूंदियूं आहिनि उहे जीअं माण्हू पुश कंदा आहिनि तीअं अॻिते मूव कंदियूं आहिनि। जी। असांजी शॉर्ट मेमोरी एतिरी आहे जॾहिं असीं 11 जी ॿोॾ खां पोइ गुज़रियासीं त किथे बि मुतालबो कॾहिं मीडिया ते सोशल मीडिया ते तव्हां ॿुधो त पाणी जा कुदरती लंघ खोलायो? सही। 20 जी ॿोॾ आई सिंध जा 6-7 ज़िला ॿुधा, उनखां पोइ कॾहिं बि असांजा सुञाण घुरियूं हुजनि, सोशल मीडिया हुजे, तव्हांजो आम माण्हू हुजे, उनजो इहो प्रेशर ई कोन, को सवाल ई कोन हूंदो आहे त कुदरती लंघ खोलायो। पर हुकूमत खे पंहिंजे लेखे बि करणु खपे बजाए जो प्रेशर जो इंतज़ारु कजे। ऐं सम्झां थो त एतिरो असांखे फर्ज़ थियणु खपे, असांखे करणु खपे हा। ऐं मञा थो इहो बिल्कुलु असांखे पहिरीं असां रड़ियूं कंदा रहियासीं 20 खां पोइ 20 खां पोइ 20 जी ॿोॾ खां पोइ इहो थियो त सिंध गवर्नमेंट कोई 28 अरब रुपए जो प्लान ठहियो टोटल जेको आहे ड्रेन जो लेफ्ट बैंक जो। उहो फेडरल गवर्नमेंट खे लिखियो वियो। फेडरल गवर्नमेंट जी हाल तव्हांखे ख़बर आहे, जेको हींअर माण्हू ॿुधा पिया आहिनि इमरान ख़ान जलसा पियो करे त हिननि जी सीरियसनेस उहा आहे। हुननि रुपयो बि कोन ॾिनो। सिंध हुकूमत चयो त अधु पैसा फेडरल हुकूमत ॾे PSDP मां, अधु पैसा असीं था ॾियूं। जी। इहो सॼो मामलो रोलड़े जो शिकार रहिजी वियो। तव्हांजो 2022 जी ॿोॾ अची वई हली। ऐं मञा थो त हिन में बिल्कुलु असांजे पारां माना थी हूंदी कोताही थी हूंदी, पर मजबूरी तौर ते असां सभिनी खे सुञाण थी हाणे अॻिते जेको इशू खणणो पवंदो उहो इहो ई खणणो पवंदो त असांजा कुदरती लंघ बहाल करायो। कुदरती लंघ बहाल थिया सिंध कॾहिं न ॿुॾंदी, न कॾहिं सिंध ॿुॾी आहे त सिंध ॿुॾंदी। सही।
ऐं इहा उमेद तॾहिं जॾहिं लंघ बंदि थिया आहिनि हाणे उहे लंघ खुलणा पवंदा इन ते सभिनी खे बीहणो पवंदो। बिल्कुलु, ऐं इहा उमेद कजे तव्हां या ॿिया जेके बि ज़ाहिर सभु सिंध दोस्त असां कंहिंजी नियत ते शक कोन्हे त उहे पाण ई मथी लेवल ते ॻाल्हाईंदा, वफ़ाक़ हुजे पंहिंजी गवर्नमेंट हुजे। सो इहो असांखे कमु हाणे करणु खपे, ईअं न थियो जो 5 सालनि खां पोइ 10 सालनि खां पोइ वरी सिचुएशन साॻी हुजे। बिल्कुलु आऊं त एग्री थो कयां जो हाणे मौसमियाती तब्दीलियुनि जे करे सॼी दुनिया हर 1100 साल खां पोइ सयारनि जे विच में ज़मीन जे विच में फ़ासिलो घटिबो आहे ऐं जेके उतर जा इलाइक़ा आहिनि नॉर्दर्न एरियाज़ में उते गर्मी पद वधंदो आहे ऐं सदर्न एरियाज़ में बरसातूं ऐं पंहिंजो ई वधंदो आहे। इहो आलमी रिपोर्टूं आयल आहिनि। त हाणे असांखे ईंदड़ साल अॻिते बि असांजे बरसातुनि जो इम्कान आहे, शदीद बरसातुनि जो। इन करे हाणे असांखे इन ते ई कंसंट्रेट करणो पवंदो। पहिरीं फुर्सत में लंघ ठाहिणा पवंदा, उन खां पोइ जेके आहिनि से बाक़ी जेको करणो आहे वञी कनि। सही, तमामु घणी महिरबानी अवांजी सैयद सरदार अली शाह साहिबु असांखे वक़्तु ॾिनो। उन्हनि कल्चर ऐं तालीम खाते जा सूबाई वज़ीर आहिनि सैयद सरदार अली शाह साहिबु। उन्हनि जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं ऐं हर माण्हुनि जी ॻाल्हि इहा ई आहे त जेसि ताईं पाणी खे उनजो जेको नेचुरल लंघ आहिनि, कुदरती लंघ आहिनि, उहे न ॾींदा त पाणी पंहिंजो रस्तो पाण अख़्तियार कंदो आहे। ऐं पोइ उहो ई थिए थो जेको 2010 ऐं 11 में थियो, 2020 में थियो, हाणे पाण 22 में वेठा आहियूं। सो जिते नेचुरल लंघ जेके बि बंदि थियल आहिनि उहे जेसि ताईं बहाल नथा थियनि त ईअं न रुॻो असांजूं ॿाहिराणियूं ॿुॾनि थियूं, पर जेकॾहिं वरी कराची ते अचूं त मुनासिब टाउन प्लानिंग न थियण जे करे नदी नाला जेके अंग्रेज़नि जे दौर खां वठी हुआ उन्हनि में जेका चाइना कटिंग ऐं ॿियो सभु कुझु करे हिते हाउसिंग स्कीमूं ठाहियूं त पाणी जॾहिं बि कराची में थोरी बि बरसाति थिए थी त कराची जहिड़ो जेको शहर आहे उहो बि ॿुॾी थो वञे। सो इन्हनि ते असांखे ॾिसणो पवंदो, वक़्त जो हुकुमराननि खे सोचणो पवंदो। ऐं पीपल्स पार्टी ते ख़ासि तौर ते सवाल इन करे बि उथनि था जेके जाइज़ बि लॻंदा। 15 सालनि खां उहा पार्टी इक़्तिदार में आहे, उन्हनि वटि ज़रूरु उनजी प्लानिंग हुजणु खपे। जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत 88 अरब नथी ॾिए त दुनिया जा ॿिया मुख़्तलिफ़ इदारा आहिनि जन सखर बिराज ठाहिण में मदद कई, हाणे बि वर्ल्ड बैंक ऐं ॿिया जेके ताउन करण जे लाइ तयारु आहिनि, उन्हनि सां असांखे राब्ता करणा पवंदा त इहे लंघ छॾाइण जे लाइ। ऐं हाकड़ो ढोरो हुजे, पुराण ढोरो हुजे या ॿिया जेके बि आहिनि, LBOD जी रिथा में जेकॾहिं किथे कोताहियूं आहिनि ऐं बिल्कुलु आहिनि, उहो हाणे उल्टो पियो वहे। सो उहे सभु दुरुस्त कराइण जे लाइ फंड रेज़िंग जे लाइ हिकिड़ी वॾी जेका आहे मुहिम सिंध गवर्नमेंट खे हलाइणी पवंदी त जीअं फ्यूचर में असां पंहिंजनि माण्हुनि खे, असां पंहिंजी धरती खे, असां पंहिंजनि फसलनि खे, असां पंहिंजनि जानवरनि खे महफ़ूज़ करे सघूं। सो हिते वक़्तु थिए पियो मुख़्तसर ब्रेक जो, ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं, वधीक उन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं।